बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आई एम मोहम्मद शरीफ एंड यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री। अॼु पाण इन वीडियो में सिंधी जे मुतालिक़ कुछ सिखंदासूं त सिंधी असां कीअं पंहिंजे कंप्यूटर में लिखी सघूं था। सभिनी खां पहिरीं असांखे इहो मालूम हुजणु खपे त असां सिंधी जो सॉफ्टवेयर कंप्यूटर में डाउनलोड कीअं करे सघूं था ऐं कहिड़ी वेबसाइट तां असां कंप्यूटर में सिंधी जो सॉफ्टवेयर खे डाउनलोड कंदासीं, कीबोर्ड खे कीअं डाउनलोड कंदासीं। इन वीडियो में वधण खां पहिरीं अवां खां हिकु नंढड़ी रिक्वेस्ट कंदुसि त अगरि अवां मुंहिंजे हिन चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो त हींअर ई असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ताकी असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो अव्हांखे मिली सघे। सभिनी खां पहिरीं अव्हांखे इहो ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त असांखे सिंधी जी ज़रूरत छा लाइ पवंदी आहे, सिंधी असां छो त पंहिंजे कंप्यूटर में इंस्टॉल करियूं। काफ़ी जॻहियुनि ते काफ़ी हद ॾिठो बि हूंदो कंप्यूटर जे ज़रिए जेके आहिनि पंहिंजा थंबनेल बि ठाहींदा आहिनि सिंधी में, या त पोइ वरी पोस्टर वग़ैरह जेके दुकाननि जे मथे लॻल हूंदा आहिनि, पाण बैनर बि चई सघूं था, पोस्टर बि चई सघूं था, उहे जेके आहिनि उहे सिंधी में लिखिया वेंदा आहिनि, सिंधी में टाइप कया वेंदा आहिनि। ऐं उन खां बावजूदि असां इहो बि असां पंहिंजे इर्द गिर्द ॾिठो हूंदो जो शादी जा इन्वाइटेशन कार्ड हूंदा आहिनि उहे बि सिंधी में प्रिंट हूंदा आहिनि, उन जे अंदरि जेको सिंधी लिखी वई हूंदी आहे। ऐं मैगज़ीन वग़ैरह जेके आहिनि सिंधी में हूंदियूं आहिनि, न्यूज़ पेपर सिंधी में, ऐं केतिरा ई किताब, लव स्टोरियूं, किताब, बुक्स, जनरल नॉलेज जा हेॾा होॾा जेके आहिनि सिंधी में लिखिया वेंदा आहिनि। असांखे सिंधी लिखण लाइ सभिनी खां पहिरीं सॉफ्टवेयर जी ज़रूरत पवंदी आहे ऐं उहो सॉफ्टवेयर असां इंटरनेट तां कहिड़े तरह सां डाउनलोड करे सघूं था। त वधूं था पंहिंजी वीडियो जी जानिब। सभिनी खां पहिरीं पंहिंजे मोबाइल में बि हीउ जेको आहे सॉफ्टवेयर डाउनलोड करे सघो था। सभिनी खां पहिरीं पंहिंजे कंप्यूटर जो को बि ब्राउज़र खे ओपन कजो, उन खां पोइ हिते जेको वेबसाइट में आहे हिते ही लिंक पेस्ट कजो। हाणे इहो लिंक जेका अव्हांखे हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि, उतां खां हिन डिस्क्रिप्शन मां हिन लिंक ते अची करे हिन वेबसाइट ते डायरेक्ट अची सघो था। त पाण एंटर करियूं था। इंटर करण खां पोइ असां जेको आहे सिंध जो आवाज़ हिन हिकु बहितरीनु पंहिंजे सिंधी ॿाहिरि आहे उन ही वेबसाइट ठाही आहे। ब्लॉग स्पॉट जी मदद सां उन वीचारे असांजे लाइ पंहिंजूं ख़िदमतूं बि सर अंजाम ॾेई रहियो आहे हिते, ऐं केतिरियूं ई पंहिंजे लाइ बहितरीनु असांखे जेको आहे सर्विस मुहैया करे रहियो आहे। हिन वेबसाइट ते अची वेंदो, हिते अव्हांखे हेठि हिकिड़ी ऑप्शन मिलंदो जिते लिखियलु आहे MB सिंधी। डाउनलोड करण लाइ हेठि लिंक ते क्लिक करियो। हिते अव्हांखे जेको आहे डाउनलोड कंदा सिंधी जो कीबोर्ड। हाणे सभिनी खां पहिरीं अव्हांखे इहो सजेस्ट कंदो हलां, अव्हांखे इहो रिकमेंड कंदो हलां त अव्हां अगरि हिन लिंक खां थ्रू अचणु चाहियो था त भली कार। अगरि अव्हां पंहिंजी मदद सां पंहिंजे नॉलेज जे हिसाब सां अगरि गूगल मां को बि कीबोर्ड डाउनलोड करणु चाहियो था त अव्हां जेको आहे MB सिंधी जो सॉफ्टवेयर डाउनलोड करे सघो था। मुंहिंजे नज़र में, मुंहिंजे नज़दीक इहो जेको आहे मुंहिंजे हिसाब सां सुठो आहे। त इन जी मदद सां केतिरा ई जेका आहिनि तरह तरह जा बुक्स वग़ैरह या प्रिंट कढंदो रहंदो आहियां। हीअ बहितरीनु आहे, इन खे सजेस्ट कंदुसि त डाउनलोड कजो। हिते डाउनलोड जे बटण ते क्लिक करे हिन खे आसानी सां डाउनलोड करे सघो था। डाउनलोड हिते ॾिसो ऑलरेडी डाउनलोड जो ऑप्शन आहे, हिन ते क्लिक करे हीअ हेठि ॾिसी सघो था कि असांजो डाउनलोड थी रहियो आहे। हीअ ऑलरेडी डाउनलोड कयो हुयो पर अव्हांखे ॾेखारण लाइ डाउनलोड जो कयो आहे। उन खां पोइ अव्हांखे हीअ सिंपली इंस्टॉल करिणो आहे। इंस्टॉल कीअं कंदा आहिनि इहो अव्हांखे ज़रूरु ख़बर हूंदी। ॿिया बि केतिरा ई सॉफ्टवेयर जेके आहिनि पहिरीं बि इंस्टॉल कया हूंदा, गेम्स प्रोग्राम वग़ैरह इंस्टॉल पाण कंदा रहंदा आहियूं। उन खां पोइ इंस्टॉल करण खां पोइ हीअ जेको मोड ऑलरेडी इंस्टॉल बि आहे, लेकिन अव्हांखे ॾेखारां थो। हिते ही ॾिसो मोड 2 फाइलूं हिन जो पहिरीं बि ऑलरेडी मौजूदु आहिनि। हिते MB सिंधी ते क्लिक करे हिन जी का बि हीअ ॾिसो टे थी वियूं, हीअ MB सिंधी इन ते क्लिक करे सिंपली हिते हिनखे रन करे डाउनलोड हिनखे इंस्टॉल करे सघां थो। अव्हांखे बि सिंपली पंहिंजे हिसाब सां हिते ॾिसो हिनखे सिंपली इंस्टॉल करिणो आहे। मोड जेको ऑलरेडी इंस्टॉल आहे। हाणे अव्हांखे लिखी ॾेखारां थो त असां पंहिंजे कंप्यूटर में सिंधी कीअं लिखी सघूं था। सभिनी खां पहिरीं जेको आहे हिकिड़ो MS ऑफिस जो काइंड आहे, विनवर्ड बि चई सघूं था, MS वर्ड बि चई सघूं था, जेको अव्हांखे सही लॻे उहो चई सघो था। हिन में अव्हांखे हिकिड़ो निढड़ो नालो असांजो सिंध जो लिखी ॾेखारां थो त पाण ॾिसिजो। हिते लिखां थो, हीअ ॾिसो हिते अव्हांखे इंग्लिश नज़र अची रहियो हूंदो। हिते ई क्लिक करे हिते
हिते क्लिक करे एफ ए या हिते जेको आहे एफ ए ते क्लिक करे अव्हांखे सिंधी ईंदी, वरना अव्हां जेको आहे अल्ट प्लस शिफ्ट खे क्लिक करे बि अव्हां हिते सिंधी जो कीबोर्ड सिलेक्ट करे सघो था। उन खां पोइ हीअ जेको आहे फ़िलहाल मूं वटि हितां खां हीअं ताईं शुरू थींदो, ऐं हितां खां शुरू करणु चाहियां थो जीअं पाण सिंधी लिखंदा आहियूं। पहिरीं ही अंग्रेज़ी वांगुरु हाणे आउं लिखां थो सॉरी हिते आउं इंग्लिश सिलेक्ट करां थो, सिंधी सिलेक्ट करां थो। हाणे असांजो सिंध हीअ ॾिसो ऐं आसान सां लिखे छॾियो आहे असांजो सिंध। हाणे हिनखे हिनजी साइज़ खे हितां थोरो इंक्रीज़ करे अव्हांखे ॾेखारियां थो। हीअ ॾिसो ऐं कहिड़ो ख़ूबसूरत लिखियो आहे असांजो सिंध। हाणे हीअ बिल्कुलु सिंधी में लिखे छॾियो आहे। ईअं अव्हां पंहिंजे कंप्यूटर में केतिरनि ई जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ तरह जी जॻहियुनि ते अव्हां सिंधी लिखी सघो था। उमेदु करियां थो त तव्हांखे सिंधी सभिनी खां पहिरीं डाउनलोड करण जे मुतालिक़ ऐं ॼाण ॾिनी, उन खां पोइ सिंधी लिखणु जेको आहे अव्हां लिखी सघो था पंहिंजे हिसाब सां जेको अव्हां लिखणु चाहो था। इहो सभु अव्हां ते डिपेंड करे थो। हाणे इनशाला असांजी जेका नेक्स्ट वीडियो ईंदी उहो असां इहो सिखंदासीं त असां एडोब फोटोशॉप CS6 या पोइ वरी ॿिए कंहिं बि वर्जन में असां सिंधी कीअं लिखी सघूं था, असां थंबनेल कीअं ठाहे सघूं था, असां पोस्टर वग़ैरह सिंधी में कीअं ठाहे सघूं था। इनशाला हाणे असां ॿी वीडियो में मिलंदासीं। जेसीं ताईं असांखे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।